ठट्टो मां के अपडेट कंदा हलूं। ठट्टो जी समाजी अॻवान महरुल्ला ब्रोही पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त 12 रबीउल अव्वल जे हवाले सां म्यूनिसिपल कमेटी ठट्टो पारां मुकमल तैयारियूं कयूं वयूं हुयूं, जिन ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ठट्टो अदा मोहम्मद मेमण पाण मैदान में निकिरी समूरनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो करे सफ़ाई सुथराई, रोशनी ऐं पाणी जी फराहमी समेत ॿियनि इंतज़ामनि बाबति अमलदारनि खे हिदायतूं ॾींदो रहियो। महरुल्ला ब्रोही वधीक ॿुधायो त चेयरमैन तरफ़ां शाहजहां मस्जिद, मेन रिक्शा स्टॉप, ट्रैफिक चौक ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में थधे पाणी ऐं शरबत जूं सभीलूं पिणु लॻायूं वयूं, जिते मीलाद जूं रैलियूं ऐं शिरकत कंदड़ माण्हू थधे पाणी ऐं शरबत मां लुत्फ़अंदोज़ थिया। हिन चयो त ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते रैलियूं ऐं मीलाद जूं महफ़िलूं पुरअमन माहौल में कामयाबी सां मुकमल थियूं ऐं 12 रबीउल अव्वल पंहिंजे इख़्तिताम पज़ीर थियो। महरुल्ला ब्रोही जो चवणु हो त चेयरमैन अदा मोहम्मद मेमण ऐं संदसि टीम पारां कयल क़दम लाख तहसीन आहिनि ऐं ठटे जा रहाकू अहिड़नि अवाम दोस्त नुमाइंदनि ते फ़ख़्रु कनि था।